अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है तमाम दोस्त खैरियत सां हूंदा, ख़ुशि हूंदा। अर्ज़ु रखणो हुयो त इम्तियाज़ चांडियो नाले हिकु यूट्यूबर जो मूं वीडियो ॾिठो। अमेरिका जी ॿनियुनि में घुमे पियो ऐं हुते चए पियो त हिते दंगनि ते जहिड़ा बि न आहिनि, हिते क़बीलाई जहिड़ा न आहिनि, हिते सरदारी निज़ाम न आहे। तो जनाब अमेरिका ऐं सिंध जो पाण में मुक़ाबिलो त करे नथो सघिजे, छो त सिंध में हिते ख़ानदानी सभ खां पहिरीं ॻाल्हि मां कंदुसि, हिते ख़ानदानी निज़ाम आहे। ख़ानदानी निज़ाम आहे त उन सां ख़ानदानी निज़ाम सां त पोइ क़बीलाई निज़ाम थिए थो ऐं क़बीलाई निज़ाम खां पोइ सरदारी निज़ाम थिए थो। ऐं ॿी ॻाल्हि अहम जेका मां करणु चाही पिए सा उहा इहा आहे त नंगनि ऐं दंगनि ते हथियार हमेशह गैरतमंद माण्हू खणंदा आहिनि। इहा गैरतमंद माण्हुनि जी निशानी आहे। हाणे अमेरिका जे जेको हुते ॻोठनि में या ॿारहाड़ी में तव्हां जेको बनियूं ॾेखारे चवंदा हिते जहिड़ा कोन आहिनि त साईं कीअं जहिड़ा थींदा। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे। अमेरिका में या यूरोपीय मुल्कनि में इहा हालत आहे। पहिरीं ॻाल्हि त ख़ानदानी निज़ाम बि न आहे, जहिड़ो टुटल फुटल आहे उन जी इहा कैफ़ियत आहे त धीउ पंहिंजे पीउ जे अॻियां पंहिंजे बॉय फ्रेंड सां गॾु भाकुर पाए वेठी आहे। पीउ नथो ॻाल्हाए सघे, हुनखे कुझु चई नथो सघे। ऐं सिंध में तव्हांजी धीउ तव्हांजी न्याणी अगरि घर खां ॿाहिरि पढ़ण लाइ या कंहिं बि कमुकार जे घरेलू रूप सां ॿाहिरि निकिरे, तव्हांजी भेण तव्हांजी माउ निकिरे थी त कंहिं भाड़े भुते जी जेका हिमत नथी पए त उन सां अखि खणी ॾिसी बि सघे। अमेरिका में इहो ज़ाहिर आहे गैरत जहिड़ी का शइ न आहे। जॾहिं गैरत ई न आहे पोइ जहिड़ा कहिड़ी शइ जा थींदा। बसि इहो मां सुवालु रखणु तव्हांजे साम्हूं चाहियां थो। तव्हां भले रहो था, तव्हां नवां शायदि विया आहियो, तव्हांखे अमेरिका तमामु घणी वणी हूंदी, तव्हांखे उते जो निज़ाम वणियो हूंदो, उते जी तरक़ी वणी हूंदी। बेशक तरक़ी थी आहे, हर शइ में तरक़ी थी आहे, लेकिन ख़ानदानी निज़ाम में उहो ज़वाल पज़ीर आहिनि। सो उन्हनि में जेको आहे सो तरक़ी न आहे, उहे ज़वाल ते वञनि पिया। हुननि जी न्याणियुनि जी इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। सही आहे, पीउ लाइ धीउ जाइज़ आहे। धीउ अॼुकल्ह हुते जो निज़ाम यूरोप जो हले पियो। पीउ पंहिंजी धीउ सां ज़ना करे सघे थो, माउ पंहिंजी पुट सां ज़ना करे सघे थो, भाउ पंहिंजी भेण सां ज़ना करे सघे थो। हाणे अहिड़े जहिड़े माहौल में तव्हां रहो था, जंहिं मुल्कनि में तव्हां रहो था, असां तरक़ियूं सही, लेकिन गैरत त कोन हूंदी न। तव्हां मां उन खां अलावा बि ॿ टे ॿियूं वीडियो ॾिठियूं। तव्हां वॾा ॻाल्हियूं था करो त हीअ आहे उहा सरदारी फलाना पर हिते कुझु बि आहे। हिते ज़ाहिर जहालत आहे, हिन में को शक न आहे, लेकिन जहालत सां गॾु गैरत बि आहे। माण्हुनि में ख़ानदानी निज़ाम बि बहाल आहे ऐं माण्हू उन ख़ानदानी निज़ाम तहत हलनि था। सो तव्हां जिते यूरोप में रहो था उते इहो निज़ाम न आहे। सो जॾहिं निज़ाम ई न आहे त पोइ गैरत ई कोन हूंदी। गैरत न हूंदी त पोइ तव्हांखे अहिड़ा मिसाल ॾियण जी मुंहिंजे ख़्याल में त ज़रूरत कोन आहे। ज़ाहिर नंगनि ऐं दंगनि ते भाड़िया ऐं बेगैरत जहिड़ा कोन आहिनि कंदा, मर्द माण्हू जहिड़ा कंदा आहिनि। अलाह ताला तव्हांखे असांखे सभिनि खे सम्झ अता फ़रमाए। अस्सलाम वालेकुम।